ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 9 अध्याय जे बे भाग ऐं 10 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त श्री दत्तात्रेय जी महाराज राजा जद के ज्ञान ॾेई संपूर्ण कनि था ऐं श्री श्याम सुंदर जी उद्धव जी के वधीक ज्ञान ॾियण लॻनि था। अचो त अॼु पाण सभई मिली करे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे हिन कथा जे अॻे भाग ॾांहुं वधूं, यानी के श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 10 अध्याय जे बे भाग ॾांहुं वधी वधीक श्री श्याम सुंदर जे ज्ञान मां लाभ प्राप्त करे पंहिंजे जीवन सफलो करियो। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्री सुखदेव जी स्वामी चवन था त हे राजा परीक्षित, श्री श्याम सुंदर जी उद्धव जी के चवन लगो, हिन चंचल मन के कीअं बि पंहिंजे वस रखण घुरिजे, न त जीअं छहनि चोरनि हिकिड़ो रतन चोराए हिसन न थियण करे पाण में विरी फाटी मरिजी विया, तीअं सभई इंद्रियूं पंहिंजे पंहिंजे सुख भोगण वास्ते मन के पाण ॾांहुं छिके उनखे नरक में विझनि थियूं। अज्ञानी माण्हू उन्हनि जे वस में थी ॾाढा दुख पाए थो। प्यारा भक्तों, जीअं संसार में घणियुनि स्त्रियुनि जे रखण वारो माण्हू ख़राब थिए थो, तीअं ई मन चंचल नक कन ज़बान इंद्रिय ऐं ॿियनि इंद्रियनि जे वस थी ॾाढा दुख थो पाए। पहिरियां ई परमेश्वर पशुअनि पखियुनि वणनि ऐं वग़ैरह खे पैदा करण सां ख़ुशि न थियो, पर जॾहिं इंसान जो शरीर ठाहियाई तॾहिं तमामु ख़ुशि थी चवणु लॻो त हिन शरीर में ज्ञान प्राप्त थियण सां जीव मुक्त पदवीअ खे पाईंदा। तंहिं करे इंसान जो जन्म फ़क़ति भगवत भॼन करण वास्ते आहे। माण्हूअ खे संसारी माया मोह में फासणु न घुरिजे। पेट भरण ऐं भोग करण ॿियनि जूणियुनि में मिले थो ऐं जेको बि जीव हुजे, चाहे जड़ हुजे चाहे चेतन, सभिनी खे आख़िर नास थियणो आहे। फ़क़ति मां ही हिकु जनम मरण खां रहित आहियां ऐं मां बि जॾहिं पृथ्वीअ जे भार लाहिण वास्ते अवतार वठां थो तॾहिं मूंखे बि सुर्गुण रूप छॾिणो पवे थो। तंहिं करे तोखे घुरिजे त सदाईं पंहिंजो मन मुंहिंजे सुमिरण ऐं भॼन में लॻाए मुंहिंजे चरणनि जे ध्यान में लीन रहो, त विछोरे जो दुख तुंहिंजे हृदय में कदाचित न रहंदो। हे उद्धव, जगत में ज्ञान ऐं अज्ञान ॿ ॻाल्हियूं प्रगट आहिनि। जेके ज्ञानी आहिनि से हिन बदन खे वण वांगुरु ॼाणी उन ते ॿ पखी वेठा सम्झनि था, जिन मां हिकिड़े पखी थोरे भोजन खाईंदे बि सुमर्थी वधीक आहे, उनखे परमात्मा सम्झनि था, जो काम ऐं क्रोध लोभ ऐं मोह ऐं ॿियनि इंद्रियनि जे सुख साण को बि कमु नथो रखे। ऐं ॿियो पखी घणे खाइण ते बि डुबरो आहे ऐं संसारी सुख में ख़ुशि रहे थो, उनखे जीव आत्मा सम्झणु घुरिजे, जो स्त्री दौलत ऐं ॿियनि सुखनि मिलण सां ख़ुशि थिए थो ऐं उन्हनि जे जुदा थियण ते दुख ॼाणे थो। ईअं नथो सम्झे त हानि ऐं लाभ, सुख ऐं दुख परमेश्वर जी इच्छा सां थिए थो, उन में ॿिए कंहिं जो बि वस नथो हली सघे। सबई चओ जय श्री कृष्णा।
हे उद्धव, संसारी माण्हुनि खे भवसागर पार लंघण वास्ते जेका तजवीज़ करणु घुरिजे सा मां तोखे ॿुधायां थो। बुद्ध, मन में कंहिं ॻाल्हि जो अभिमान रखणु, बुरा वचन चवणु, ॿिए खे धनवान ॾिसी रेस करणु, बिना मतिलबु घणो ॻाल्हाइणु, स्त्री ऐं औलाद सां घणी प्रीत करणु वाजिबु न आहे। परमात्मा खे शरीर खां अलॻि सम्झणु घुरिजे। जीअं काठीअ में बाहि लिकल रही तजवीज़ करण ते प्रगट थिए थी ऐं काठी जली वञण बाद अगन उन खां जुदा थी वरी उन सां नथी रहे, तीअं परमेश्वर जो प्रकाश सभिनी जीवन में रहे थो। पर जॾहिं हू पंहिंजी शक्ति शरीर खां झिकियो वठे तॾहिं शरीर मरे थो। उन लोथ जलाइण सां आत्मा खे कुझु बि दुख नथो थिए, छो त आत्मा खे न सुख थो थिए न दुख थो थिए, न सर्दी लॻे न गर्मी लॻे। तंहिं करे परमात्मा जो प्रकाश सभिनी जीवन जे बदन में हिकु जहिड़ो ॾिसण सां जीव खे हूफ़ नथो थिए, पर तफ़ावत सम्झण में घणनि क़िस्मनि जो डपु लॻो रहे थो। तंहिं करे आत्मा खे सभु जॻह हाज़िर ॼाणी संसारी माया खां छुटण वास्ते अठ हिप हे तजवीज़ करणु घुरिजे। हे उद्धव, अहिड़े क़िस्म जो ज्ञान रखण वारो माण्हू मुक्त थिए थो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जो 9 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।